नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त नाणे वारे वज़ारत जे तर्जुमान सऊदी अरब खां तेल ओधर ते वठण जी सहूलियतुनि बाबति वज़ाहत बयान जारी करे छॾियो। नाणे वारे वज़ारत तरफ़ां जारी कयल बयान में चयो त सऊदी अरब खां 3 अरब 20 करोड़ जो तेल ओधर ते मिलण जी सहूलियत 1 साल जे लाइ हुई, जेका हाणे ख़त्म थी चुकी आहे। हाणे नाणे वारे वज़ारत जे तर्जुमान जो चवणु है त सऊदी अरब खां ओधर ते तेल जूं सहूलियतूं हलंदड़ साल 8 जुलाई ते ख़त्म थी वई आहे। हिन मुआहिदे में वाह जी दरख़्वास्त ते गौर कयो वियो। यादि रहे त अक्टूबर 2018 में वज़ीर आज़म इमरान खान सऊदी अरब जो दौरो कयो, जंहिंमें सऊदी अरब तरफ़ां पाकिस्तान खे 12 अरब रुपया डॉलर जी इमदादी पैकेज ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो। हुन वक़्त जे नाणे वारे वज़ीर असद उमर सऊदी नाणे वारे वज़ीर मोहम्मद अब्दुल्ला जे विच में मुफ़ावती जी हिकु यादाश्तनामी जूं सयूं कयूं वियूं, जंहिं मूजिब सऊदी अरब हिन ॻाल्हि ते राज़ीपो ज़ाहिर कयो त हू पाकिस्तान जे अकाउंट में 3 अरब डॉलर 1 साल जे लाइ डिपॉज़िट कंदो, जंहिं जो मक़सदु अदायगियुनि जी तवाज़ुन खे सहारो ॾियणु आहे। जश्न आज़ादी जे पुरमुसरत मौक़े ते ऐं मुबारकबाद जे इश्तिहारनि जी बुकिंग जारी आहे। राब्तो कंदा 0308316188। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।